أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يا أيها الذين آمنوا اذكروا نعمة الله عليكم إذ جاءتكم جنود فأرسلنا عليهم ريحا وجنودا لم تروها وكان الله بما تعملون بصيرا إذ جاءوكم من فوقكم ومن أسفل منكم وإذ زاغت الأبصار وبلغت القلوب الحناجر وتظنون بالله الظنونا هنالك ابتلي المؤمنون وزلزلوا زلزالا شديدا ए ईमान वारो यादि करियो पंहिंजे मथां अल्लाह ताला जी उन नेमत खे जॾहिं तव्हांजे मथां लश्कर चढ़ी आया पोइ असां उन्हनि ते हवा मोकिली, तूफ़ान मोकिलियो ऐं अहिड़ा लश्कर मोकिलिया जिन खे तव्हां न ॾिठो। ऐं अल्लाह ताला जेको कुझु तव्हां करियो पिया उनखे ख़ूब ॾिसण वारो आहे। जॾहिं उहे तव्हांजे मथां आया ऐं तव्हांजे हेठां ऐं अखियूं पथराइजी वियूं ऐं दिलि निड़नि ताईं पहुची ते विया ऐं तव्हां अल्लाह जे बारे में मुख़्तलिफ़ ख़्यालात करे रहिया हुओ, उन वक़्तु ईमान वारनि खे आज़मायो वियो ऐं उन्हनि खे सख़्तु धुंधोड़ियो वियो। हिननि आयतुनि में अल्लाह रब्बुल आलमीन ग़ज़वे अहज़ाब जो ज़िक्र फ़रमायो आहे। हीअ जीअं त सूरतुल अहज़ाब आहे ऐं अहज़ाब हिज़्ब जी जमा आहे ऐं हिज़्ब चवंदा आहिनि गिरोह खे, जमायत खे, टोले खे। काफ़रनि जा मुख़्तलिफ़ टोला, मुख़्तलिफ़ गिरोह, जमायतूं उहे मदीने जे मथां उन्हनि हमिलो कयो। हीअ 4 या 5 साल जी ॻाल्हि आहे, यानी हिजरत जे 4 या 5 साल जी ॻाल्हि आहे। काफ़रनि खे बदर में बि शिकस्त थी ऐं उहद में बि जेको शिकस्त थी, पोइ उन्हनि खे तमामु घणी जेको इन ते कावड़ हुई। ऐं यहूदियुनि जो कबीलो बनु नज़ीर उनखे जलावतन कयो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीना मुनव्वरा मां कढी छॾियो। उन्हनि वञी करे काफ़रनि सां मिली ऐं उन्हनि खे इन ॻाल्हि ते उभारियो त तव्हां सभु मिली करे ऐं मदीने ते हमिलो करियो। ऐं उन सां गॾोगॾु मदीना मुनव्वरा जे ओभर वारे पासे, मशरिक़ जे पासे हिकिड़ो यहूदियुनि जो कबीलो हो, बनु क़ुरैज़ा। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जॾहिं मदीना मुनव्वरा में तशरीफ़ फरमा थिया हिजरत करे, त इन्हनि सभिनी सां पाण मुआहिदा कया हुआ। हिननि सां मुआहिदे में हिकिड़ी ॻाल्हि इहा बि हुई त हिक ॿिए जे दुश्मन जो साथ कोन ॾींदासीं। पर बनु नज़ीर जेको कबीलो हो, उन्हनि जे धमकाइण सां, लालच सां, ज़ोर विझण सां इहो जेको मदीने जो कबीलो हो उन इहो आमादा थी वियो त ठीकु आहे, असां हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां कयल मुआहिदो जेको आहे उहो तोड़ियूं था ऐं असां जेके हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा ऐं इस्लाम जा दुश्मन ईंदा काफ़िर, असां उन्हनि जो साथ ॾींदासीं। त हाणे ॿिन्ही पासनि खां मुसलमान जेके आहिनि उहे सख़्तु यानी ख़तरे में अची विया। हिकिड़ो त पंहिंजे घर में जहिड़ो मदीना मुनव्वरा में बनु क़ुरैज़ा उहे जेको लड़ाई जे लाइ तयारु आहिनि, या ख़बर बि हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पइजी वई त हिननि जेको हीउ फ़ैसिलो कयो आहे। ॿिए पासे एॾी वॾी जमइयत पे आई, 12,000 खां 15,000 ताईं जो लश्कर, मुसलमान 300 या कुझु उन खां 3,000 ऐं हू जेको आहे सो 12,000 या 12,000 खां वठी 15,000 ताईं। हाणे पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मशवरो कयो हाणे छा कजे। हज़रत सलमान फ़ारसी रज़ी अल्लाह ताला अन्हु उन ज़माने में इहो मशवरो ॾिनो त असां वटि फ़ारिस में जॾहिं अहिड़ी सूरत पेश थींदी आहे त एॾो वॾो लश्कर असांजे मथां हमिलो कंदो आहे जंहिं सां मुक़ाबले जी असां में हिमत कान हूंदी आहे,
त पोइ असां इहो कंदा आहियूं त हिकिड़ी खाई खोटींदा आहियूं। पोइ मदीने जे ॿियनि पासनि खां त जेको त इहो लश्कर कोन थो अची सघे। हिकिड़े पासे बाग़ आहिनि, हिकिड़े पासे जेको त पहाड़ आहिनि, हिकिड़ो पासो जेको ख़ाली आहे जितां अंधेशो आहे उहो उन पासे खां जेको आहे सो खंदक खोटणु घुरिजे। चुनाचे हिकिड़ी वॾी खाई खोटण जो तय थियो ऐं सहाबा रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन ख़ुदि हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण बि यानी पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन बि जेको आहे यानी जेके औज़ार हुआ खोटाईअ जा उहे खणी पाण बि खोटाई कई ऐं सहाबा में पाण विरहायो ज़मीन खे। एॾी वॾी खंदक जो 10 मेल डिघी ऐं 5 गज़ ऊनी हुई। 10 मेल डिघी ऐं 5 गज़ ऊनी एॾी वॾी खंदक खोटी वई। खोटाई जे ज़माने में हिकिड़ो त सख़्तु सर्दी हुई ऐं कहत जो ज़मानो हो ऐं खाधे पीते जी शयुनि जी खोट हुई, ख़ौफ़ तमामु घणो हो। इन में तमामु जेका हालत ख़स्ता हुई। एतिरे क़दुरु जो सहाबा रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन जे पेटनि ते पथर उन्हनि खे ॿधणा पिया ऐं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पेट मुबारक ते पथर ॿधल हो। इन्हनि सख़्तियुनि में पोइ अल्लाह रब्बुल आलमीन जे तरफ़ां मदद आई। उन जो हिते अल्लाह ताला ज़िक्र फ़रमायो। मदद इहा आई जो अल्लाह पाक कुझु वक़्त खां पोइ हिकिड़ी यानी हवा हलाई, तेज़ तूफ़ान आयो, सख़्तु सर्द यानी तमामु घणो यानी सर्द ऐं तमामु तेज़ तूफ़ान आयो। एतिरो तूफ़ान आयो जो हिननि जूं जेके देगियूं हुयूं उहे उल्टी वियूं, उलामी हुयूं। हिननि जा जेके खेमा हुआ उन्हनि जूं रसियूं टुटी पियूं ऐं उहे उॾामी विया। हिन जा जानवर भॼी विया ऐं हिननि जे मथां जेको त हवा तेज़ हवा जेका हुई उहा पथर पे वसाया ऐं फ़रिश्तनि जे लश्कर खे बि अल्लाह ताला नाज़िल फ़रमायो। फ़रिश्तनि हिन में लड़ाई कान कई। बदर में त फ़रिश्तनि लड़ाई बि कई हुई, पर हिते फ़रिश्तनि सिर्फ़ु इहो कमु कयो त फ़रिश्तनि काफ़रनि जे दिलनि में रोब पैदा कयो, डपु विधो। इन जो ज़िक्र हिते अल्लाह ताला फ़रमायो, ए ईमान वारो यादि करियो अल्लाह ताला जी उन नेमत खे तव्हांजे मथां जॾहिं तव्हांजे मथां लश्कर चढ़ी आया, यानी काफ़रनि जा मुख़्तलिफ़ गिरोहनि जा गिरोह जेके आहिनि उहे आया। फ़अरसलना अलैहिम रीहन, पोइ असां उन्हनि जे मथां हिकिड़ी झक मोकिली। व जुनूदन लम तरौहा, ऐं अहिड़ा लश्कर माना फ़रिश्तनि जा मोकिलिया, लम तरौहा जिन खे तव्हां कोन ॾिठो। वकान अल्लाह बिमा तामलून बसीरा, तव्हां जेको कुझु करे रहिया हुओ यानी अल्लाह पाक जे हुक्म जे मुताबिक़, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े जे मुताबिक़ ऐं जेको सो जज़्बे जिहाद में सरशार थी करे एॾियूं तकलीफ़ूं बर्दाश्त करण जे बावजूदि बि जेको आहे सो बददिली कान हुई ऐं दिलि सां जेको त तव्हां करे रहिया हो अल्लाह पाक तव्हांखे ॾिसी रहियो। जॾहिं तव्हांजे मथां उहो आया, मथां मां अचण मां मुराद आहे इहे जेके काफ़रनि जो लश्कर जेके यानी मग़रिब जे पासे खां या शिमाल जे पासे खां आया। ऐं इज़ जाऊकुम मिन फ़ौक़िकुम व मिन असफ़ल मिनकुम, हेठां खां, हिन खां मुराद मशरिक़ वारो पासो यानी ओभर वारो पासो जिते बनु कुरैज़ा हो। व इज़ ज़ाग़तिल अबसार, ख़ौफ़ अहिड़ो हो जो अखियूं फटिजूं यानी फाटिजी त वियूं, यानी अखियूं पथराइजी वियूं। व बलग़तिल क़ुलूबुल हनाजिर, दिलियूं जेके आहिनि निड़नि ताईं पहुची वियूं। दिलियूं निड़नि ताईं मतिलबु दिलि धक धक अहिड़ो बि कयो जहिड़ो दिलि उछलजी करे ऐं मथे पई अचे। हासिल इन्हनि ॿिन्ही जुमिलनि जो छा आहे, ख़ौफ़ आहे। त ख़ौफ़ तव्हांजे मथां तमामु घणो तारी हो। इन ख़ौफ़ में वतज़ुन्नून बिल्लाहि ज़ुनूना, बे इख़्तियार तव्हां अल्लाह ताला जे बारे में मुख़्तलिफ़ ख़्याल करे रहिया हो त अलाह छा थींदो। ऐं इहो बे इख़्तियार ख़्याल ईमान जे ख़िलाफ़ु कोन्हे। जेॾी महिल इंसान जे मथां इंतिहा दर्जे जो ख़ौफ़ ऐं इंतिहा दर्जे जी परेशानी ईंदी आहे त पोइ इंसान जे ज़हन में वसवसा पिया ईंदा आहिनि। ए ग़ैर इख़्तियारी वसवसा जेके आहिनि उहे ईमान जे ख़िलाफ़ु कोन्हनि। अल्लाह ताला फ़रमायो, व हुनालिक इब्तुलियल मुमिनून व ज़ुलज़िलू ज़िलज़ालन शदीदा, ओॾी महिल ईमान वारनि खे जांचियो वियो, ईमान वारनि खे आज़मायो वियो। ख़ूब इन्हनि हज़रात खे जेको हो यानी हिकिड़ी आज़माइश में विधो वियो। ऐं अॻियां अल्लाह ताला मज़ीद इन जी ताक़ीद फ़रमाई, व ज़ुलज़िलू ज़िलज़ालन शदीदा, उन्हनि खे झिनझोड़ियो वियो,
ख़ूब झिंझोड़नि, सख़्तु झिंझोड़नि, माना हर एतबार सां आज़माइश हुई। ख़ौफ़, सर्दी, बुख ऐं किल्लत, इहे सभु शयूं पंहिंजे जाइ ते हुयूं। पर अल्लाह ताला जज़ाए ख़ैर ता फ़रमाए, करोड़े सलाम हुजनि उन्हनि हस्तियुनि जे मथां जिन एॾियुनि सख़्तियुनि जी हालत में बि जेको आहे सो ईअं कोन चयो त भई असां जेको तयारु कोन आहियूं। इन्हनि साहबा रिज़वानुल्लाहि अजमईन ऐं सचा जेके हुआ उन्हनि सभिनी जेको आहे, ऐं अक्सरियत इन्हनि जी हुई, मुनाफ़िक़त के घटि हुआ जिन जो अॻियां बयानु अचे थो, पर जेके सचा हुआ ऐं अक्सरियत में इहे हुआ उन्हनि माशाअल्लाह यानी हक़ अदा करे ॾेखारियो। अल्लाह ताला इन्हनि सभिनी खे जज़ाए ख़ैर अता फ़रमाए। इन में असांजे लाइ बि सबक़ु आहे त परेशानियूं ईंदियूं हक़ जे रस्ते ते, पर साबित क़दम रहिबो। अल्लाह पाक जी नेठि आख़िरकार अंजामकार जे एतबार सां मदद अहले हक़ सां आहे। अल्लाह रब्बुल आलमीन सही सम्झ ऐं सही अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल ख़ासिरीन। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसना व फ़िल आखिरति हसना व क़िना अज़ाबन नार। अल्लाहुम्मा इन्ना नस्अलुका मिनल खैरि कुल्लिहि आजिलिहि व आजिलिहि मा अलिमना मिन्हु व मा लम नअलम व नऊज़ु बिका मिनश शर्रि कुल्लिहि आजिलिहि व आजिलिहि मा अलिमना मिन्हु व मा लम नअलम व नस्अलुका मिन खैरि मा सअलका मिन्हु नबियुका मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम व नऊज़ु बिका मिन शर्रि मा इस्तआज़ मिन्हु नबियुका मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम व अंतल मुस्तआन व अलैकल बलाग वला हौला वला कुव्वता इल्ला बिल्लाह व सल्लल्लाहु तआला अला हबीबिही मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिही व बारिक वसल्लम। आमीन।